बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोरचिखाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं छोला, पर लाड़काणे वारा छोला या काठियावाड़ी छोला मशहूरु हूंदा आहिनि। इन लाइ असां खणंदासीं कॉर्न स्टार्च खे चङी तरह घुमाईंदासीं। उन में ई असां विझंदासीं ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं सोठ चवंदा आहिनि या सुंढ चवंदा आहिनि। अदरक जे जेको सुकल अदरक हूंदी आहे उनखे टोड़े विझिबो आहे। उन में मूं वटि जेका देगिड़ी हुई उन में मूं इमली जो पल्प पुसाए रखियो हुयो, इन जे करे उनजो थोरो पाणी ऐं उहे छोला विधा। छोलनि खां पोइ उहा ई मां कॉर्न स्टार्च वारो जेके छोला हुआ पाणी हुयो उहो उन में छोलनि में विझो ऐं ओतिरो मतिलबु घुमाईंदी रहीमांसि जेसि ताईं उहो पाणी रिड्यूस न थी वियो। जॾहिं रिड्यूस थी वञे उन खां पोइ उनखे सर्व करण लाइ धाणा, सावा मिर्च ऐं बसरनि सां सर्व कयो। अल्लाह हाफ़िज़।